अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अज जी जेका वीडियो आहे उहा सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जे बारे में आहे। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जेको आहे पोस्ट ग्रेड जो एडमिशन्स अनाउंस कयूं आहिनि तैलीमी साल 2022 जूं। ही पोस्ट ग्रेड जो एडमिशन्स डिफरेंट फील्ड्स में आहिनि, जंहिंमें एमएससी एग्रीकल्चर ऑनर्स आहे, एमएससी फूड साइंस एंड टेक्नोलॉजी आहे, एमएस आईटी आहे, एमएस एग्रीकल्चर बिजनेस मैनेजमेंट आहे, एमफिल आहे, एमई आहे ऐं उन खां अलावा पीएचडी जी एडमिशन बि आहे। इन में तव्हांखे एडमिशन वठण जे लाइ तव्हांजी रिलेवेंट फील्ड में बीएससी हुजणु लाज़मी आहे ऐं एमएस आईटी जे लाइ तव्हांजी बीएस आईटी, बीई, एमएससी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस, टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग एंड रिलेटेड फील्ड्स में हुजणु लाज़मी आहे। ऐं पीएचडी जे लाइ सेम तरीक़े सां रिलेवेंट फील्ड एमएससी एग्रीकल्चर ऑनर्स में, एमएससी ऑनर्स इन फूड एंड साइंस एंड टेक्नोलॉजी में, एमई, एमएस, एमफिल इन द सब्जेक्ट ऑफ स्पेशलाइजेशन आर इक्विवेलेंट विद सीजीपीए ऑफ 3। तव्हांजी 3 सीजीपीए सां या 60% मार्क्स इन मास्टर डिग्री सां तव्हांखे जेको आहे पीएचडी में एडमिशन जे लाइ तव्हां एलिजिबल आहियो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में। फर्दर इन जा इंस्ट्रक्शन ॾिसूं था छा आहिनि। इन जी जेको लास्ट डेट ऑफ एप्लीकेशन आहे 3/5/2022 आहे। इन जी जेका एंट्रेंस टेस्ट थींदी, एंट्री टेस्ट थींदी 15/6/2022 ते थींदी। इन जा मेन जेके इंस्ट्रक्शंस आहिनि, एप्लीकेशन फॉर्म, एडमिशन पॉलिसी, बैंक चालान एंड प्रोस्पेक्टस आर अवेलेबल एट www.sau.edu.pk। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जी ऑफिशियल वेबसाइट ते तव्हांखे एप्लीकेशन फॉर्म, तव्हांखे एडमिशन पॉलिसी, तव्हांखे बैंक चालान उतां डाउनलोड करे ऐं तव्हांखे कंहिं बि HBL ब्रांच में 3000 जो बैंक चालान पे करणो पवंदो। उन खां पोइ तव्हांखे एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करे ऐं उन सां रिक्वायर्ड डॉक्यूमेंट तव्हांखे मोकिलणा पवंदा, जेको आहे पंहिंजा डॉक्यूमेंट्स डायरेक्टर ऑफ एडवांस स्टडीज इन एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम। उन जी जेका लास्ट डेट आहे उहा 3 मई 2022 आहे। असां वेबसाइट ते ॾिसूं था इहे एप्लीकेशन फॉर्म्स, चालान्स किथे आहिनि ऐं तव्हां इन्हनि में अप्लाई कीअं कंदो। URL सर्च कंदासीं www.sau.edu.pk। ही असां टंडोजाम यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते अची वियासीं। उन खां पोइ असां एडमिशन ते क्लिक करे ऐं पोस्ट ग्रेजुएट कंदासीं। ही ॾिसो एडमिशन टू दी पोस्ट ग्रेजुएट डिग्री प्रोग्राम 2022 जेको आहे अनाउंस कयो वियो आहे। उन जे लाइ इंपॉर्टेंट इंस्ट्रक्शन इहे आहिनि, जनरेट ऑनलाइन बैंक चालान, प्रिंट चालान एंड सबमिट फी इन एनी HBL ब्रांच। तव्हांखे कंहिं बि HBL ब्रांच में तव्हां ही फी पे करे सघो था। उन सां गॾु जेके इंपॉर्टेंट डेट्स आहिनि, इशुअंस ऑफ एडमिशन फॉर्म एंड सबमिशन आहे तव्हां जेको आहे 9/5/2022 खां 3/5/2022 ताईं करे सघो था। एंट्री टेस्ट जेका थींदी 15/6/2022 ते थींदी। फर्स्ट मेरिट सिलेक्शन लिस्ट जेका लॻंदी उहा 27/6/2022 ते लॻंदी। फीस डिपॉजिट जेको आहे 27/6/2022 खां 19/7/2022 जे विच में तव्हां करे सघो था। उन खां पोइ सेकंड मेरिट सिलेक्शन लिस्ट 20/7/2022 ते लॻंदी ऐं उन जी जेका फी डिपॉजिट आहे 20/7/2022 खां 28/7/2022 ताईं तव्हां करे सघो था। ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हांजो क्लासिस जेके स्टार्ट थींदियूं उहे 1 अगस्त 2022 खां थींदियूं। उन खां पोइ जेके ही रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स तव्हांखे मेट्रिकुलेशन खां ऑनवर्ड तव्हांखे पास सर्टिफिकेट्स, उन जूं डिटेल मार्कशीट सबमिट कराइणियूं पवंदियूं। उन सां गॾोगॾु तव्हांखे माइग्रेशन सर्टिफिकेट सबमिट कराइणो पवंदो पंहिंजी यूनिवर्सिटी जो। सिर्फ़ जेके सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे माइग्रेशन सर्टिफिकेट जी ज़रूरत न आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे 4 पासपोर्ट साइज फोटोग्राफ भी सबमिट कराइणा है, नेशनल आइडेंटिटी कार्ड, डोमिसाइल। वेरियस स्कॉलरशिप्स भी अवेलेबल आहिनि जेके इन प्रोग्राम में एडमिशन वठंदा उन्हनि जे लाइ। ऐं ही तव्हां हितां चालान जनरेट करे सघो था, पंहिंजो डाउनलोड करे सघो था, जनरेट करे सघो था ऐं एप्लीकेशन फॉर्म तव्हां हितां डाउनलोड करे सघो था। ही चालान अची वियो पोस्ट ग्रेजुएट एडमिशन जो। हिते तव्हां पंहिंजी डिटेल फिल करे ऐं सेव कंदो, तव्हां वटि चालान डाउनलोड थी वेंदो ऐं उहो तव्हां कंहिं बि HBL ब्रांच में पे करे सघो था। ही एप्लीकेशन फॉर्म आहे। ही तव्हां पूरो एप्लीकेशन फॉर्म फिल करे हिन में इंस्ट्रक्शंस क्लियर तरीक़े सां लिखियल आहिनि। इहे तव्हां पढ़ी करे पंहिंजी बायोडेटा, पंहिंजो अकेडमिक जेको आहे इंफॉर्मेशन सॼो फिल करे ऐं तव्हां ही सबमिट कराईंदा। एड्रेस लिखियल आहे, जेका एडवर्टाइज़मेंट में एड्रेस लिखियल आहे तव्हां हुते सबमिट कराईंदा ऐं जेके रिक्वायर्ड डॉक्यूमेंट आहिनि उन्हनि सभिनी सां गॾु। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में जेको आहे पोस्ट ग्रेड एडमिशन जे लाइ अप्लाई कीअं कजे। जेके बि बैचलर करे चुका आहिनि ऐं
उहे जेको आहे ख्वाहिशमंद आहिनि एमफिल एमएस करण जे लाइ ऐं उन्हनि जी रिलेवेंट फील्ड में अगर एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में जेको आहे एमएस ऐं एमफिल एमएससी अनाउंस थी आहिनि त तव्हां इन अपॉर्चुनिटी मां फ़ाइदो वठी ऐं एडमिशन वठी सघो था। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।